सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ी काबीना इक़्तिसादी राब्ता काउंसिल जे फ़ैसिलनि जी तौसीक़ करे छॾी आहे। पाक इंग्लैंड क्रिकेट सीरीज़ पाकिस्तान में न ॾेखारे सघंदासीं। फ़ैसिले सां PTV ऐं PCB खे बहिरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी काबीना इजलास में कयल फ़ैसिलनि बाबति प्रेस ब्रीफिंग ॾींदे चयो त पाकिस्तान इंग्लैंड क्रिकेट सीरीज़ पाकिस्तान में न ॾेखारे सघंदासीं। काबीना PTV जे भारतीय कंपनी सां मुआहिदो करण जी दरख़्वास्त मंज़ूर न कई। असां कंहिं बि इंडियन कंपनी सां कारोबार नथा करे सघूं। हुन चयो त साउथ एशिया जा समूरा राइट्स इंडिया वटां आहिनि। हाणे असां का बि क्रिकेट सीरीज़ न ॾेखारे सघंदासीं। फवाद चौधरी जो त ओलह में वधंदड़ इस्लामोफोबिया जो तदारुक कयो वञे। चईं पाकिस्तानी ॼावनि कैनेडियन शहरनि खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। इस्लामोफोबिया ओलह में घर करे वियो आहे। वज़ीर आज़म हिकु भेरो न पर केतिरा ई भेरो इस्लामोफोबिया तरफ़ ध्यानु छिकाए चुको आहे। हुन जो त वाज़ह करे चुका आहियूं त पाकिस्तान में अमरीकी अॾनि जो सवाल ई पैदा नथो थिए। पाकिस्तान जा समूरा अॾा पाकिस्तान जे इस्तेमालु हेठां आहिनि। हवाई अॾनि बाबति के बि ॻाल्हियूं न आहिनि थी रहियूं। हुन चयो त चूंड सुधारनि बाबति बिल क़ौमी असेंबली में आहे। ओवरसीज़ पाकिस्तानी खे वोट जो हक़ ॾियणु चाहियूं था पर नून लीग जी मुखालफ़त सबबि ॻणती आहे। असांखे पीपल्स पार्टी जे जवाब जो इंतज़ारु आहे।